दोस्तों के नौजवान अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे पीउ जी कमाई खाईंदा आहिनि, उॾाईंदा आहिनि, विञाईंदा आहिनि, पर के नौजवान अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे वाल साहब जे कारोबार खे संभालींदा आहिनि। अहिड़ी तरह सां बदीन शहर में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे असगर सुमरो। अॼु मां उनजो तव्हांखे कारोबार ॾेखारींदुसि। पढ़ाई सां गॾोगॾु हू पंहिंजे वाल साहब जो कमु संभाली वेठो आहे। ऐं हीउ जेको कारोबार तव्हां ॾिसो था इहो रेड़ीअ खां स्टार्ट थियो जेको हींअर दुकान ताईं पहुतो आहे। सो मां अचो तव्हांखे मिल रहिया असगर सुमरो सां ऐं मिल रहिया हुनजे वाल साहब सां। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मुंहिंजो नालो असगर सुमरो आहे ऐं हीउ नंढड़ो असांजो कारोबार आहे जेको मुंहिंजो बाबा स्टार्ट कयो तक़रीबन 1999 में। पहिरीं मुंहिंजे बाबा जी इहा रेडी हुई, उनखां पोइ सिले सिले असां नंढड़ो पंहिंजो सेटअप स्टार्ट कयो। ऐं हिते आउं पार्ट टाइम कमु कंदो आहियां, जीअं फ्री हूंदो आहियां त अदरवाइज़ सोशल सेक्टर में मुंहिंजो थोरो घणो कमु कयल आहे। ऐं मुंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो मां सोशल वर्क डिपार्टमेंट में। ऐं उनखां अलावा हिते जेका मुंहिंजा टोटल असां 4 भाइर आहियूं। वॾे भाउ जी बेकरी आहे जेका खुस्की रोड ते आहे, उनखां अलावा हीअ नंढा ॿ मुंहिंजा भाइर आहिनि ऐं उहे दुकान ते हूंदा आहिनि। अगरि आउं फ्री हूंदो आहियां त हिननि खे सपोर्ट कंदो आहियां, अदरवाइज़ आउं पंहिंजी स्टडी ऐं पंहिंजी मतिलबु त पर्सनल जेका एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में टाइम पंहिंजो स्पेंड कंदो आहियां। बाक़ी जेको शुक्र आहे अलाह जो मुंहिंजी बाबा जी महिनत ऐं संभाले वेठा आहियूं। चाचा मोहम्मद इब्राहिम हिकु प्रोफेशनल दर्ज़ी हो। हिन वॾो अरसो पंहिंजे दर्ज़ के कम में गुज़ारियो। 1999 में हिन चप्पल जो कमु हिकु नंढड़े रेड़े खां स्टार्ट कयो ऐं पोइ वॾी महिनत जफ़ाकशी ऐं ईमानदारी सां अॻिते वधियो ऐं वधंदे वधंदे 2021 में पंहिंजे हिन दुकान जो इफ़्तिताह कयो। निहायती क़ाबिल एतिराम चाचो वॾो महिनती माण्हू आहे, लाइक़ु माण्हू आहे ऐं तमामु घणी हर ग्राहक जी इज़त कंदो आहे। हींअर हिन चाचा जो दुकानु क़ाइदे आज़म रोड नियर ओल्ड UBL बैंक वटि मौजूदु आहे। बदीन या बदीन जी पर्सगिरदाईअ में जेके बि माण्हू हूंदा हिन चाचे खे सुञाणींदा हूंदा ऐं जेके नथा सुञाणो उहो ज़रूरी हिन दुकान तां चकर लॻाइनि। चाचो वॾो खिलणो माण्हू आहे, सुठी तबियत जो मालिक।